नती असां खुश आईना पर तेरी हालत क्या जल्दी हल तो के रसूलुल्लाह जो दीदार कराए छड़ाया वठी वया हथ में जले कुल्लन में जले खड़ी पिया वञनि आया जंहिं महिल हुज़ूर दूरा अबू बकर खे ॾिठो त मुस्तफ़ा उथी बीह रहिया आहिनि सहाबा उथी बीह रहिया अबू बकर जो अदब कयो अबू बकर जो हथ वरितो अबू बकर जा हथनि जी ताज़ीम पिया कनि आया नबी पाक फरमाईंदा अबू बकर ही छा कयो कि या रसूल अल्लाह काफ़िरनि तकलीफ़ ॾिनी कुचवल दावत दीन इस्लाम ॾिनव आया नबी पाक फरमाईंदा अबू बकर तुंहिंजी हिन अजर जे हिन कम जी जज़ा केरु नथो ॾेई सघे बसि रब जी ज़ात ई तोखे दुनिया आख़िरत में अता फरमाए छॾींदो रहंदो आहे इहो अबू बकर सिद्दीक़ हो हिकिड़े जगह मुस्तफ़ा वाइद पियो करे पाण फरमाईंदा मांखे दुनिया में आवाज़ टे चीज़ूं पसंदि आहिनि या रसूल अल्लाह कहिड़ो नबी पाक फरमाईंदा खुशबू बाक़ी पसंदि आहे मांखे औरत भी पसंद आहे मांखे लिबास भी पसंद आहे इहा मुंहिंजे अखियुनि जी ठार आहे अबू बकर बीठो आहे अर्ज़ु करे या रसूल अल्लाह मां अबू बकर खे बि टे चीज़ूं पसंद आहिनि आया अबू बकर कहिड़ो अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह हिकिड़ी इहा त मुंहिंजो जेको माल आहे जेकी मिल्कियत आहे मां चाहियां थो त इहा सभु मोहम्मद जे मथां घोरे छॾिया या सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ॾियो या त मुंहिंजी धीअ तूं मुस्तफ़ा जी निकाह में हुजे तुंहिंजे शादीअ में हुजे ऐं टी मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त हर टेम ते हर घड़ी जित बि हुजां बसि तुंहिंजी ज़ियारत कयां तुंहिंजे चहिरे अनवर खे तकींदो वञा तूं मुंहिंजे साम्हूं हुजी आहे या रसूल अल्लाह मुंहिंजूं इहे टे ख़्वाहिशूं आहिनि अबू बकर जी नियत सची साफ़ हुई ख़ुदा टे मुरादूं अबू बकर जो पूरियूं फरमाए छॾी आहे टे ख़्वाहिशूं जंहिं महिल माल जो ऐलान थियो तो केतिरो आंदई किन केतिरो आंदो किन केतिरो आंदो लेकिन अबू बकर जॾहिं आणींदो त पंहिंजी हर चीज़ घर जी सुई बि मुस्तफ़ा जी कदमनि में निछावर करे छॾींदो रहंदो आहे हर चीज़ मुस्तफ़ा जी कदमनि में वरी ॿी ख़्वाहिश हुई त धीअ जो निकाह थिए अल्लाह ताला अम्मा आशा सिद्दीक़ा जो निकाह मुस्तफ़ा जी ज़ात सां कराए छॾी आहे या बि अबू बकर सिद्दीक़ जी धीअ ऐं टियों हर टेम ते हर घड़ी दुनिया में बि मुस्तफ़ा सां गॾु हो पर अॼु बि अबू बकर सिद्दीक़ मज़ार अनवर जे अंदर बि मुस्तफ़ा सां गॾु ई गॾु आहे चओ सुभान अल्लाह त इहो अबू बकर खे मक़ाम किथां मिलियो आहे इबादत में उमर जूं नेकियूं नबी पाक फरमाता आसमान में जेतिरा बि तारा आहिनि उमर फारूक जूं नेकियूं आसमाननि जे तारनि जे बराबरि आहिनि सखावत में उस्मान ज़ुन्नूरैन ही उहो सहाबी आहे जेको माण्हू निमाज़ पढ़ी करे जन्नत पियो वठे केरु अमल करे जन्नत पियो कमाए केरु रोज़ा रखी करे जन्नत पियो वठे लेकिन उस्मान वाहिद सहाबी आहे जिन जन्नत निमाज़ रोज़े सां न बल्कि पैसा ॾेई करे मुस्तफ़ा सां जन्नत हथ ख़रीद करे छॾी आहे यादि न जंहिं महिल खूअर जो मसइलो आयो मदीने में पाणी ॿारो खोर खोटो मिले हज़रत उस्मान चयो या रसूल अल्लाह इहो वठी करे मुसलमाननि में वक़फ़ करिया पोइ पंहिंजे दोस्तनि ते नबी पाक फरमाईंदा जन्नत जी अधु ज़मीन तो उस्मान खे ॾियण मां मुस्तफ़ा जो कमु आहे हिकिड़े चकर इहो इमाम ग़ज़ाली फरमाईंदा मुस्तफ़ा जी जागीरदारी आहे जन्नत मुस्तफ़ा जंहिंखे चाहे जन्नत ॾे जंहिंखे चाहे ॿाहिरि कढे अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे इख़्तियार अता फरमाए छॾियो आहे जंहिंजे करे नबी पाक फरमाईंदा उस्मान 5 चकर जन्नत वरिती आहे चओ सुभान अल्लाह घणा चकर 5 चकर हिकिड़ो इहो खोर ॾेई करे ॿियो हिकिड़े चकर माल जी मदद जात जे लाइ आई उस्मान हर चीज़ बर्बाद पियो करे मुंहिंजा अदा माल मिल्कियत पियो थींदो वञे आया ऐं मस्जिद नबवीअ जी अधु ज़मीन बि उस्मान पंहिंजे पैसा ॾेई करे वक़फ़ कई नबी पाक फरमाईंदा उस्मान तो जन्नत जो हथु ख़रीद करे छॾियो आहे अञा उस्मान कीअं चोया या रसूल अल्लाह कुंवर ॾियां थो मूंखे जन्नत ॾींदे उस्मान चोए छो ईअं चई माना उस्मान खे बि ख़बर आहे जन्नत जागीरदारी आहे त मोहम्मद
साउदी अरबिया जी आया है हुजूर खां लिखाए तो वठे चओ सुभान अल्लाह हुजूर खां लिख पर पियो करे ऐं नबी पाक ईअं पहुचे थो उमर उस्मान जन्नत हिसाब थींदो क़यामत थींदी अल्लाह चाहे जेके अंदर में जेके ॿाहिरि कढे न उस्मान जो अक़ीदो इहो ई आहे जेको असां वरायाणी मिस्किन सुन्नीअ जो अक़ीदो आहे चओ सुभान अल्लाह ख़ुदा जो ईमान असांखे नसीब कयो तंहिंजे करे असांजे घर में बि ज़िक्र मुस्तफ़ा मिलंदो असांजे मस्जिदनि में बि मुस्तफ़ा जो ज़िक्र पियो मिलंदो असांजी ज़बान ते बि मुहम्मद जो ज़िक्र मिलंदो असांजे नमाज़नि में बि मुस्तफ़ा जो ज़िक्र पियो मिलंदो असांजे ख़ुतबनि में बि ज़िक्र मुस्तफ़ा जो मिलंदो असांजूं क़बरूं खुलंदियूं हिते बि मुस्तफ़ा जो ज़िक्र जो हलंदो रहंदो आहे तंहिंजे करे पंहिंजे महबूब सां मुहबत अक़ीदत इहो ई ईमान आहे हिन खां दुनिया त बेरूमल पर मदीने मके जा जानवर पत्थर वण बि इन ज़िक्र खां बेरूम न आहिनि हर चीज़ मुस्तफ़ा खे सुञाणे ॾींदी मुस्तफ़ा जो ज़िक्र बि कंदी पई रहंदी आहे यादि हिकिड़ो सहाबी आहे हुजूर सां गॾु वञी पियो आहे हिकिड़े जंग में सुम्ही रहिया हदीस जे अंदरि अचे थो मुस्तफ़ा सुतो वण हुतां पंहिंजी जॻह तां निकिरणु लॻो आहे अचे पियो हीअं पियो अचे जीअं माण्हू पियो अचे वधंदो पियो अचे आया हू गोरो पियो ॾे सहाबी नबी पाक सुता वण पंहिंजो सिर झुकाए करे कन ते वरी मथे लामियूं करे वरी हजो जो उन ई जॻह ते वञी बीह रहियो सहाबी ॾिसे पियो हैरान में पइजी वियो थोरी देरि सोचे त मुस्तफ़ा निंड खां उथंदो पोइ हुजूर खे ॿुधाईंदोसि त अॼु सुम्हण जी वजह थी ही वाक़ियो थियो आहे जंहिं महिल हुजूर निंड खां उथिया उन सहाबीअ ॿुधायो मुस्तफ़ा फरमाईंदा पोइ तूं इहो ॾिठो त पोइ वण छा ते चयो पंहिंजे कन ते इहो ॿुधो अचे न नबी पाक फरमाईंदा मां निंड में हुउसि वण पंहिंजे रब खे अर्ज़ु कयो मौला अॼु मूंखे इजाज़त ॾे त मुस्तफ़ा आयो आहे हिन ते सलात पढ़ी अचाया हुजूर ते दुरूद पढ़ी अचा अल्लाह इजाज़त ॾिने पंहिंजे कननि जे शिष्य जे मथां आयो ऐं मां ते दुरूद सलाम पढ़ी करे पोइ हलियो वियो आहियां त इहा दौलत ख़ुदा जंहिंखे चाहींदो आहे रब ताला इन्हनि खे नसीब फरमाए छॾींदो रहंदो आहे न वण मेरो मल न पत्थर मेरो मल न जानवर मेरो मल अल्लाह ताला या ईमान वारी दौलत मोहब्बत रसूल वारो तोहफ़ो ख़ुदा सां मिस्कीननि खे नसीब फरमाए छॾियो आहे तंहिंजे करे हुजूर खां अलावा ॿियो को चारो ई कोन को आया अल्लाह कलमे में बि पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे महबूब जो नालो लिखी छॾी आहे चओ सुभान अल्लाह अब ईअं आहे न कलमो त भरियो त सही सुठो हाली ॻाल्हाए कोन थो अचे अलाए छो वॾे आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह कलमे में गॾु मुस्तफ़ा जो नालो बि रखी आहे मोहम्मद केरु चवे ला इलाहा इल्लल्लाह मुस्लमान थो थी आहे नमाज़ पढ़े तवाफ़ करे हज करे कुझु कोन्हे को आया चवंदो मुहम्मद रसूलुल्लाह तूं सम्झो अल्लाह इन नाले जे सदिके हुनजो दीन बि मुकमल करे छॾींदो हुनजो इस्लाम बि मुकमल करे छॾींदो असांजे कलमे में मोहम्मद जो नालो अल्लाह जे नाले सां गॾु आहे मुंहिंजे घर में मस्जिद में अल्लाह जे नाले सां गॾु मोहम्मद जो नालो लिखंदो त इहो शिरक न आहे ईमान कामिल बि आहे अल्लाह तौहीद बि नसीब फरमाए थो छॾे आहे छोजो ख़ुदा तौहीद जो बरकत पंहिंजे महबूब जे नाले सां जोड़े छॾी आया त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा ज़ात जंहिंजे सदके अचण सां पहिरीं त 360 ख़ुदा हुआ पाणो इन्हनि जी पूॼायूं कंदा हुआ लेकिन हुजूर आयो असांखे हिकिड़े अल्लाह जी मारिफत मिले सा बि मोहम्मद जे सदके मिले आहे चओ सुभान अल्लाह असांखे माउ पीउ जी इज़त सुञाणप मिले त मोहम्मद जे अचण जी वजह थी मिले आहे असां पंहिंजो घर मुस्लमान हलाल हराम जी तमीज़ थो करे इहो सभु मोहम्मद असांखे अचे ॿुधायो अॼु असांजे तोखे इस्लाम दीन मिलियो मुस्तफ़ा जे सदके त मुस्तफ़ा सिर्फ़ु आकाम ॾियण जे लाइ कोन आयो आया इहे बि बरहक़ आहिनि पर जेको मुस्तफ़ा आयो इन जो ज़िक्र करणु इन ते दुरूद पढ़णु इहो बि ईमान आहे इहो बि इस्लाम आहे इहो बि अल्लाह मोमिननि खे हुकुम ॾिनो आहे मोमिन पंहिंजे नबीअ सां मोहबत बि करे थो हुजूर जी ताज़ीम बि करे थो रहंदो आहे ॻाल्हि सम्झ में आई न आई माण्हू चवंदा आकाम ॾियणु आयो बसि असां आकाम ते हलूं आया इहा ॻाल्हि न आहे वधो वकेरो
जी ताज़ीम ऐं मुस्तफ़ा जो अदब कराइण बि मोमिननि खे हुकुम करे छॾी आहे। बस आख़िरी ॻाल्हि ॿुध, नमाज़ पढ़ो त कोन था पढ़ो आहे, वरी आवाज़ सां चओ नमाज़ पढ़ो, अल्लाह जी फर्ज़ आहे। नमाज़ अहिड़ी चीज़ आहे जेका अल्लाह जी मार्फत, अल्लाह जी पहचान थी मिले आहे। नमाज़ जे बग़ैर इंसान कंहिं कम जो न आहे, जानवरनि जे खां बि बदतर आहे। अल्लाह जे बाने खे नमाज़ तो नसीब करे, ख़ुदा जी मार्फत ख़शियत बि हुन मोमिन खे मिलंदी रहंदी आहे। त तंहिंजे करे इंसान अल्लाह जी नमाज़ पढ़े, नमाज़ जे अंदरि इंसान अलहम्दुलिल्लाह पढ़े, सूरत पढ़े, आख़िर में वरी पढ़ंदो आहे तहियातु लिल्लाहि वस्सलावातु व तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि। मोमिन चवंदो आहे मुंहिंजी बाली ॿोली बेली इबादत सभु अल्लाह जे लाइ आहे। आख़िर में चवंदो आहे अय्युहन नबिय्यु या रसूल अल्लाह तुंहिंजे मथां सलात सलाम हुजे आहे। हिकिड़े साहबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तूं ज़िंदो ई सलाम ॿुधी थो, पर विसाल खां बाद ॿुधाए असूं नमाज़ में कीअं तुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ो आहे। नबी पाक वॾी प्यारी ॻाल्हि के चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे बाबू फरमाए जीअं ज़िंदगीअ में ऐं हयात पढ़ो था, ईअं मुंहिंजे विसाल खां बाद में बि पढ़िजो आहे, छो जो मुंहिंजे रूह खे अल्लाह वरी मुंहिंजे जिस्म में विझी छॾींदो। उम्मती नमाज़ में जितनी सलाम पढ़ंदो आहे, मां उनजो ॿुधंदुसि बि, उनखे जवाब बि वापसि अदा फरमाए छॾींदुसि। इहो कंहिं बि नबीअ कोन चयो, इहो चयो त मुहम्मद अरबीअ चयो आहे। छो जो जेके बि नबी आया उनजो उम्मतनि सां तालुक ख़तम थी वियो, लेकिन मुस्तफ़ा जी उहा ज़ात आहे जिन जो तालुक जीअं सारी ज़िंदगीअ में उहो अॼु बि पंहिंजे उम्मत खे मुहम्मद हीअं संभाले वेठो आहे। तॾहिं नबी पाक फरमाए हर 100 साल खां बाद में मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो मुजद्दिद ईंदो, चओ सुभान अल्लाह। हर 100 साल खां बाद जेको दीन में फितरा उथंदा, दीन खे माण्हू टोड़ण जी कोशिश में हूंदा, दीन खे लथपथ कंदा, वो संभालण जे लाइ मां हर सदीअ में पंहिंजो हिकिड़ो मुजद्दिद आलम ॿियो दुनिया ते मोकिलींदो रहंदो आहे। तेरी अब्दुल अज़ीज़ वक़्त जो हाकिम बादशाह हुआ, वो किन दौर में मुजद्दिद अल-क़िसानी आयो, इमाम अहमद रब्बानी, किन टेम ते फितनो उथियो त इमाम जलालुद्दीन सुयूती आयो, कहिड़े टेम ते फितनो उथियो त 100 साल खां बाद इमाम ग़ज़ाली आयो। इहा हर दौर में मुस्तफ़ा वाइदो कयो आहे त ॿियनि उम्मतनि में नबी ईंदा रहंदा हुआ, मूं ते नबूअत ख़त्म आहे, नबियनि जे जॻह ते हाणे मुजद्दिद ईंदा, आलिम पिया ईंदा रहंदा आहिनि। हुज़ूर पंहिंजे उम्मत जे मथां महिरबानी कई आहे, हुज़ूर उम्मत खे संभाले वेठा, दुनिया में बि ऐं मरण खां बाद में क़बर में बि मुस्तफ़ा जी जलवागिरी हूंदी रहंदी आहे। भाई आहे न, तंहिंजे करे क़बर में न को नमाज़ जो सवाल आहे, न को रोज़े जो, न को हज जो, क़बर में ईमान जे बारे में सवाल थींदो। चओ सुभान अल्लाह। ईमान जे बारे में मर रब्बुका मा दीनुका मा कुंत तक़ूलु फी हक़्क़ि हाज़र रजुल मुहम्मदुर रसूलुल्लाह। तो अल्लाह ते ईमान हो या न, इस्लाम दीन ते ईमान हो या न, ऐं हिन ज़ात मुहम्मद जे बारे में छा थो चए, जंहिं महिल मोमिन ईमान सां पास थियो त ख़ुदा क़यामत जे ॾींहुं बि मोमिन खे पास करे छॾींदो रहंदो आहे। तंहिंजे करे क़बर में कंहिंजे लाइ हिसाब किताब आहे कोन, सिर्फ़ु हुज़ूर जे उम्मत जे लाइ आहे। अॻु उम्मत में 3 सवाल आहिनि कोन को, वाह छुटा हलिया विया क़बर में, लेकिन मुस्तफ़ा जी उम्मत जे लाइ क़बर में इम्तिहान बि आहे, हिसाब बि आहे, 3 सवाल बि आहिनि, ताकि अल्लाह खे ख़बर असांजे लाइ क़बर में इहो सिस्टम छेला रखी आहे। इन जे करे इहा मुहम्मद जी उम्मत आहे, इन में क़बर में अकेला हूंदा, ढकिया हूंदा, सवाल जवाब बि भले ढकिया हुजनि, ताकि क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे उम्मत जो पर्दो ज़ाहिर न थिए, या क़बर में अकेले पास थींदी, क़यामत जे ॾींहुं बि इहा उम्मत पास थी वेंदी रहंदी आहे। अहिड़ो अल्लाह हिन उम्मत जो शान रखियो आहे, हिन उम्मत जो मक़ाम रखियो आहे, त इहो सभु असांजे नबीअ जो सदको आहे। असांजी नबीअ जे अचण जी वजह सां अल्लाह असांखे इहो नेमतियूं ॾिनियूं आहिनि त जंहिंजे सदके तोखे हर चीज़ मिले।